दोस्तों अॼु असांजो हैदराबाद में आख़िरी ॾींहुं आहे ऐं सुबुह साण असां उथियासीं त हिते असांजो जेको महबूब भाई जेको असांजो ख़िदमतगार हिते हुयो उन वीचारे गरम पाणी कया ऐं ॾाढो उथण सां पोइ असां ही ॿाहिरि नज़ारा बि ॾिठा। ऐं सुबुह साण जो टाइम आहे तक़रीबन 8-9 थिया आहिनि। हीअ वीचारो साबुण वठी आयो लेकिन साबुण जेको आहे सो दरवाज़े जे ॿाहिरि आहे किरी पियो। बहरहाल इहो बि सुठा लम्हात हुया ज़िंदगी जा जेके असां गुज़ारे आयासीं। हीअ महबूब वीचारे असांजी ॾाढी ख़िदमत कई ऐं ॾाढो असां हिन सां गॾु इंजॉय कयोसीं। ऐं सुबुह साण वीचारो साबुण वठी आयो, थधि में वियो बाइक ते ॿाहिरि घुमंदे नेठि बहरहाल आई हाईली एप्रिशिएट टू हिम। उनखां अलावा असांजो जेको आहे सो पाणी गरम करे नेठि असां व्यंजन करणु वियासीं। फयाज़ भाई वञे थो पंहिंजो पाणी खणी, वेंदी सिंधी आयासीं त वरी जेको आहे सो नाश्ते जो प्रोग्राम थी वियो। तुफ़ैल भाई ॿुधाए थो महबूब भाई जूं जेके आहिनि सो क्वालिटीज़ त तमामु प्यारो माण्हू आहे। ऐं हाणे नाश्तो त कयोसीं, नाश्ते खां पोइ जेका हिन चांहि जेका प्यारी न, इहा वरी ज़बरदस्त क़िस्म जी चांहि प्यारी। दोस्तनि सां गॾु ॾाढी हिते जेको आहे सो इंजॉय बि कयोसीं। ऐं वॾे मां वॾो जेको हिते असांजो मेज़बान हिज़बानी साहबु उन जा वॾा थोराइता आहियूं असां। टेस्ट असांजी हिन 2 बजे हुई। उन खां पहिरियां रहमतुल्लाह सुमरे साहब जो असांजो पुराणो जिगरी यार आहे, उन सां मुलाक़ात थी। हैदराबाद घुमणु वियासीं। हैदराबाद जो तव्हांखे ख़बर आहे हिते रोड रस्ता गलियूं आहिनि, एंटरटेनमेंट ख़ासि कान्हे का, बसि साॻे रोडनि साॻियूं ई गलियूं आहिनि, साॻियो ई सिस्टम पूरो आहे। ऐं वरी अॻिते वियासीं त ॾिठोसीं त हैदराबाद में जेका हॉस्पिटल हुई राजपूताना हॉस्पिटल, उहा बि ख़तमु थी वई आहे। ऐं इहो पंहिंजे हिसाब में सुठो फ़ैसिलो आहे, छो जो इन हॉस्पिटल जा वैसे ई कम लथल हुया, मरीज़ वीचारा ठीकु घटि थींदा हुया, बीमार वधीक थींदा हुया। बसि दोस्तों हाणे तयारी ते तिलक चाढ़ी ते पहुची वियासीं। ही दोस्त जावेद गबोल साहब ऐं साईं राजन गबोल साहब सां मुलाक़ात थी। रमा साहब सां गॾु चांहि पीतीसीं। चांहि पीअण खां पोइ टेस्ट बेस्ट ॾेई वरी मोटी आयासीं त वरी इसरार साहब सां मुलाक़ात थी। इसरार साहब सां मुलाक़ात खां पोइ वरी साईं अब्दुल जब्बार रायमो साहब सां मुलाक़ात थी। उहो बि साईं तमामु कॉम्पिटेंट माण्हू आहे। ऐं दोस्तों ईअं वरी घुमंदे मोहम्मद इदरीस राव जो साहबु असांजो जिगरी यार, असां गॾु पढ़ियासीं, तमामु होशियारु माण्हू। असांखे पढ़ाइण में साईं वॾो रोल हुयो। हीअ साईं दोस्त आहे। ईअं दोस्त सभु गॾु थियासीं त इहो व्लॉग खयोंसीं असां जुनैद साहब सां गॾु। अॻियां जेके दोस्त गॾु थियासीं, फ़ोटू तव्हांखे ख़बर आहे फ़ोटुनि जो दौरु आहे ऐं फ़ोटू ॾाढा लाज़मी आहिनि। हीअ जेका लाइव डायरी आहे, हीअ असांजी हिकु डायरी आहे जेका 5 साल खां पोइ असां ॾिसी सघूं था। दोस्तों वञूं पिया जामशोर में, अलाए केरु असांजी गाॾी बत्ती खे जेको धकणी हो, बहरहाल उहो वरी उनखे सेट वेट कयोसीं। GM साहबु सेट कयो। वरी साईं उते ई डॉक्टर खोसो साहबु असां सां मिली वियो। असांजे ॻोठ जो जेको आहे फिज़ियोथेरेपिस्ट डॉक्टर साहबु आहे, हाणे जामशोर में तमामु सुठो कमु करे पियो डॉक्टर साहबु। ॾाढी ख़ुशी थी साईं सां मिली करे। हाणे निकिरी पियासीं दोस्तों हैदराबाद खां कराची तरफ़। ऐं ही कोटड़ी वारो रस्तो आहे हैदराबाद सुपर हाईवे। ऐं साम्हूं ही थोरो ज़ूम करण जी कोशिशि कई लेकिन हिन में न थी सघियो। हीअ सिजु आहे साम्हूं, तमामु सुठो नज़ारो हुयो। त हिते होटल ते हाणे चांहि जो प्रोग्राम आहे। चांहि पी पोइ पाण निकिरंदासीं ऐं पहुचंदासीं पंहिंजे ॻोठु कराची में। दोस्तनि सां गॾु हिते जेको आहे सो स्टे कयोसीं थोरो टाइम, अधु कलाक खनि। हीअ ताहिर सुमरू साहबु ऐं ॿियूं हुन जा गॾु दोस्त मिलिया। त दोस्तों हाणे असांजो व्लॉग पूरो थी वियो आहे। वरी ॿिए व्लॉग सां गॾु तव्हां सां कचहरी कबी। वॾियूं महिरबानियूं तव्हांजो पंहिंजो होस्ट अवेस अकबर खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।